सिंध ज़रिए यूनिवर्सिटी जे वेटरनरी शोबे सां तालुक़ रखंदड़ शागिर्दनि पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आदिल ख़ासकेली, मोहम्मद अमीन, दिलबर जमाली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे वेटरनरी शोबे सां तालुक़ रखंदड़ शागिर्दनि खे उहे हक़ ॾिना वञनि जेके पंजाब जे वेटरनरी शागिर्दनि खे ॾिना विया आहिनि। हिननि चयो त मुल्क में मौजूदु हिक ई शोबे लाइ ॿ मुख़्तलिफ़ क़ानून सिंध जे शागिर्दनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे ऐं सिंध जे शागिर्दनि खे शदीद मायूसीअ ॾांहुं धिकियो पियो वञे ऐं हितां जे शागिर्दनि जे हक़नि जो इस्तेसाल थी रहियो आहे जेको बर्दाश्त जोॻो अमल न आहे। अॼु ही एहतजाज सिर्फ़ असां हिते हैदराबाद प्रेस क्लब न पर पूरे सिंध में जेके जिथे जिथे वेटनरी शागिर्द वेटनरी शोबे सां वाबस्ता आहिनि उहे एहतजाज करे रहिया आहिनि ऐं असांजो मुतालबो आहे त असांखे जेको सो हाउस जॉब ॾिनी वञे जेको असांजो बुनियादी हक़ आहे। ऐं रिसेंटली जेको सो आहे उहो पंजाब गवर्नमेंट जेको आहे वेटनरी शागिर्दनि लाइ उहो हाउस जॉब जो ऐलान कयो आहे। उन में मरहलेवार जेको सो आहे पूरे साल में उन्हनि खे मरहलेवार कमु सेखारियो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ जेको सो आहे जीअं डेयरी फार्म्स थी विया ऐं वेटनरी हॉस्पिटल थी विया ऐं प्राइवेट सेक्टर में उन्हनि खे मरहलेवार कम जी सिख्या जा मौक़ा ॾिना वेंदा। त असांजो मुतालबो आहे सिंध जा जेके बि शागिर्द आहिनि त उन्हनि जो भरपूर मुतालबो इहो आहे त असांखे बि हाउस जॉब ॾिनी वञे। सिंध जे CM खे मुतालबो कयां थो ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे मां मुतालबो थो कयां जेके सिंध जा वेटनरी नौजवाननि खे हाउस जॉब ॾिनी वञे इक्वल कयो वञे पंजाब जे वेटनरी शागिर्दनि जे बराबर। हमारा भी यही मुतालबा है कि सिंध के वेटनरी डॉक्टर्स को भी हाउस जॉब अनाउंस की जाए। तो हमारी मिनिस्टर अब्दुल बारी बतावी साहब से यही गुजारिश है कि वेटनरी स्टूडेंट्स को इक्वली राइट्स दिए जाएं, हमें भी हाउस जॉब अनाउंस करनी चाहिए। एहतियाज में इहो ई चवणु चाहियूं था त असांजूं बि घुर्जूं पूरियूं कयूं वञनि ऐं असांखे बि पंजाब गवर्नमेंट वांगुरु सिंध जे वेटनरी स्टूडेंट खे बि हाउस जॉब ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk